अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा आहिनि उर्स नारे जो दोस्तो। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे मुहबतूं ॾियो पिया, प्यार ॾियो पिया, कुर्ब ॾियो पिया, ऐं जिन शख़्सियतुनि खे आउं तव्हांजे साम्हूं आणे पियो उन्हनि जे लाइ तव्हां मूंखे दाद बि ॾियो पिया, मोट बि ॾियो पिया। तव्हांजी महिरबानी। अॼु बि असां हिकु अहिड़ी शख़्सियत सां गॾु मौजूदु आहियूं जेको तमामु बहितरीनु सिंगर आहे हिन सिंध जो, ऐं सिंध जी सुञाणप आहे, ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट बि आहे। ऐं फ़न जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त फ़न जे हवाले सां हुनजो फैमिली बैकग्राउंड बि आहे। त अॼु उन शख़्सियत सां मौजूदु आहियां त बिना देरि जे तव्हांखे मिलायां थो असांजे सिंध जो प्यार जो राही ज़ुल्फ़कार राही। जी दोस्तो, प्यार जो राही ज़ुल्फ़कार राही अॼु तव्हां सां गॾु आहे, असां सां गॾु आहे। त सभु खां पहिरीं अस्सलाम वालेकुम वादा ज़ुल्फ़कार भाउ। वालेकुम अस्सलाम वादा उर्सना रवि साहब, ख़ुशि आहियो? तबियतूं ठीकु ठाक? पहिरीं त तव्हांखे वेलकम कंदासीं, तव्हां भली करे आया आहियो, लख एहसान। तव्हां जेको ही फील्ड सां वाबस्ता जेके फ़नकार आहिनि ऐं जेके शख़्सियतूं आहिनि, हे ईअं सम्झो त हिकिड़ा वेरा जा फर आहिनि ऐं अनमोल असांजूं तारीख़ूं आहिनि। उन्हनि खे तव्हां मुतारिफ़ करायो पिया, इहा तव्हांजी कोशिशुनि ते तव्हांखे सलाम आहे। जस लहणे महिरबानियूं लख लाइ। वॾी महिरबानी आदा ज़ुल्फ़कार। असांखे सभु खां पहिरीं इहो ॿुधायो त फ़नी फील्ड में हिन वक़्तु छा पियो थिए तव्हांजी तरफ़ां? जी हिकिड़ो उर्दू में शेर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मकतबे इश्क़ का दस्तूर निराला देखा, मकतबे इश्क़ का दस्तूर निराला देखा, जिसने सबक याद किया उसे छुट्टी न मिली। त ही असांजो जेको फ़न मौसीक़ी जे हवाले सां जेको आहे अकेडमी आहे, या इहो जेको मैदान आहे, इहो प्लेटफॉर्म आहे, उन में बाज़ाब्ता सिख्या मिलण खां पोइ जेसि ताईं इंसानु जीअरो आहे तेसि ताईं इन मौसीक़ी मां, उन जे सहर मां ॿाहिरि नथो निकिरी सघे। छो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं रूह सां सलाड़ियल आहे। मुंहिंजो हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह PTV ते ए कैटेगरी जो रजिस्टर्ड सिंगर आहियां। उन खां पोइ काफ़ी वक़्तु अॻु पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग स्टेशन हैदराबाद, उते बि ए कैटेगरी ॾिनी वई। ऐं उन खां अलावा सिंध कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां 1989 खां वठी वज़ीफ़ो हलंदो रहियो। पोइ 2014 में ड्रॉप कयो विया। छो ड्रॉप कयो विया, इन्हनि जा सबब मूंखे न आहिनि, हाणे असां नथा उहो चई सघूं। बाक़ी इहो आहे जो मेरिट खे ज़रूरु ॾिसिजे त बहितरु आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठा प्रोग्राम थियनि पिया, सुठा सुठा दोस्त मिलनि पिया। ऐं हिन में इहो आहे त उस्ताद साईं जिन इहो ई चयो हो त बाबा पैसे खे अहमियत न ॾिजां ऐं इंसाननि खे अहमियत ॾिजां, माण्हुनि खे अहमियत ॾिजां, पंहिंजनि परस्तारनि खे अहमियत ॾिजां, उन्हनि सां मुहबतूं क़ाइमु रखिजां। जेकॾहिं केरु सॾु करे तव्हांखे त पट में बि वेही उन्हनि खे राग ॿुधाइणो आहे। छो त जेकॾहिं को हिकिड़ो सचो ऐं मुख़लिस ऐं प्यारो ॿुधण वारो मिली थो वञे त पोइ लखनि जी ज़रूरत कान्हे। महिरबानियूं। तमामु सुठो वक़्तु गुज़रे पियो इन्हनि सुरनि सां खेॾंदे। माशाल्लाह। मतिलबु तव्हां फ़नकार छो थिया? तमामु बहितरीनु सवाल। इन में घणे क़दुरु रागिन खां या एक्टर्स खां पुछियो वेंदो आहे त तव्हां छो थिया हिन पासे, तव्हां लाड़ो छो कयो? त मुंहिंजो को बि अफेयर वग़ैरह न हो, न ई इश्क जी चोट खाई हिन पासे आयसि। असल में थोरो बैकग्राउंड खे वाज़े करणु चाहियां थो पंहिंजे व्यूअर्स लाइ, पंहिंजे ॾिसंदड़नि लाइ। त मुंहिंजा वालिद साहब 17 ग्रेड जा ऑफिसर हुया, फैमिली प्लानिंग ऑफिसर। उन्हनि खे गॉड गिफ्टेड हिकिड़ी मौला जे तरफ़ां ॾात मिलियल हुई। उहे तमामु सुठा राइटर, ड्रामा डायरेक्टर, ऐं जॾहिं परदे जूं फिल्मूं हूंदियूं हुयूं ब्लैक एंड वाइट, तॾहिं पाण मकालमा लिखंदा हुआ उन्हनि जा। ऐं उन खां अलावा बहितरीनु शाइर बि हुया। ऐं इंग्लिश त माशाल्लाह उन्हनि जो सो तमामु बहितरीनु इंग्लिश हासिलु कई। ऐं इवन मुंहिंजी टोटल फैमिली जेका आहे, फ्राम माय ग्रैंडफादर, मुंहिंजो ॾाॾो साईं 411 रॉयल बॉम्बे पैराशूट स्क्वाड्रन में मेजर हुआ ब्रिटिश आर्मी में। ऐं उहे इंग्लिश टॉकिंग उन्हनि जी हूंदी हुई मूंसां। ऐं जॾहिं बि ॻोठु वेंदो हुयुसि त मूंसां इंग्लिश टॉकिंग कंदा हुआ। ऐं मुंहिंजा वालिद साहब तमामु बहितरीनु डिसेंट पर्सन, ऐं उन्हनि वटि तालीम बि हुई। ऐं उन खां अलावा उन्हनि वटि फ़नून लतीफ़ा जा कई रंग हुआ। पोइ नंढड़ी 3.5 सालनि जी उमिरि खां वठी उन्हनि मूंखे पहिरीं पाण शौक़िया बैंजो वॼाईंदा हुआ। बैंजो साज़ थींदो आहे न उहा, उन ते मूंखे उन्हनि हिकिड़ी धुन यादि कराई। पेरे पवंदी सां न चवंदी सां रही वञ राति बबूर में,
हला रही वञ राति बंबो। पोइ बाबा साईं मूंखे उहा ख़बर न हुई त मौसीक़ी जो इल्मु छा आहे, मौसीक़ी जा बुनियादी पॉइंट्स कहिड़ा आहिनि, लेसन्स कहिड़ा आहिनि, उनजी अल्फ़ाबेट छा आहे, उनजी ग्रामर छा आहे, इहा का ख़बर न हुई। पर गॉड गिफ्टेड ऐं वाल साहब मूंखे हुन स्टेज ते आंदो पंहिंजे ड्रामनि में, ऐं लीडिंग रोल नंढड़ी उमिरि जा उन्हनि मूं ते लिखिया ऐं ॾाढो सुठो परफॉर्मिंग पाण डायरेक्शन एज़ ए एक्टर। ऐं ड्यूरिंग एक्टिंग कुझु अहिड़ा गीत हुया जेके उन कहाणी सां वाबस्ता हुआ, जेके मूं ते हुया ऐं उहे मूं लाइव एक्टिंग दौरान परफॉर्म कया हुआ। त पोइ ईअं ई फ़नी सफ़र शुरू थींदो रहियो। वालिद साहब बि मुंहिंजा उस्ताद मोहम्मद रमज़ान राही साहब, उहे उन्हनि ई मूंखे चीच खां झले हिन फ़नून लतीफ़ा में स्टेज ते आंदो। पोइ ईअं प्राइमरी स्कूल, पोइ हाई स्कूल, पोइ कॉलेज खां पोइ थींदे थींदे पोइ वरी उस्ताद मिलिया सूफ़ी फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद मंगणहार साहब जाती जा, जाती तहलको, जाती शहर जिते दरगाह आहे हज़रत मुग़ल भियाणी सरकार। तमामु दुनिया जो आख़िरी आहे दंग जो छेड़ो शहर ऐं उन खां पोइ परियां समुंड आहे। उतां खां मूंखे उस्ताद साईं जिन बाक़ाइदे बाज़ाब्ता मौसीक़ी जी तालीम ॾिनी जेका हलंदी रही। ऐं 1994 खां पोइ मुंहिंजो 1992 में मुंहिंजो फस्ट एल्बम आयो बिस्मिल्लाहियूं तोखे हथ न लायूं। ॾाढो ज़बरदस्त ऐं मशहूरु तव्हांजो जेको एल्बम रहियो। जी जी बिल्कुलु। इन हिकिड़े एल्बम मूंखे सुपरस्टार बि करे छॾियो, प्रोफेशनल सिंगर बि करे छॾियो ऐं अव्हां जे आॾो बि हिन वक़्तु मौजूदु आहियां इन ई बिस्मिल्लाह तव्हां बिस्मिल्लाह खां ई शुरूआत की। जी बिस्मिल्लाह में वॾी बरकत आहे। अॼु बरकत क़ाइमु आहे, पाण गॾु वेठा आहियूं। जी ऐं इन खां पोइ तव्हां बाज़ाब्ता जेको कमु शुरू कयो एज़ ए सिंगर, पोइ एक्टिंग खे तव्हां छो छॾे ॾिनो, सिर्फ़ु पोइ सिंगिंग जी तरफ़ अची विया, इन जो ख़ासि कारण? साईं हिन में हिकिड़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि फ़र्क़ु, त हिकिड़े स्टेज जे लाइ हिकिड़ो एक्टर ज़रूरी न हूंदो आहे। घटि में घटि स्टोरी हुजे, नंढे में नंढी, शॉर्ट में शॉर्ट स्टोरी हुजे, तॾहिं बि उन में 5 खां 8 या 10 आर्टिस्ट हूंदा आहिनि ऐं उन में पंहिंजो पंहिंजो हर कंहिंखे रोल मिलियल हूंदो आहे एक्टिंग जो। हीअ मौसीक़ी एज़ ए सिंगर, हीअ हिकिड़ो अहिड़ो स्टेज आहे जंहिं ते सिंगर सिर्फ़ु हिकिड़ो वेहे थो, ओनली वन मैन शो हूंदो आहे। ऐं इन सां गॾु ऐं पाण सां सपोर्टिंग में जेके मुंहिंजा म्यूज़िशियन्स हूंदा आहिनि, जेके गॾु वॼाईंदा आहिनि, ढोलक, तबलो, कीबोर्ड, आरेट, बैंजो वग़ैरह, उन्हनि खे बि न विसारींदुसि छो त उहो बि मुंहिंजा जेको सो ईअं सम्झो त सथ जा साथी आहिनि हिन मौसीक़ी जा। पर तव्हां ॾिठो हूंदो त जेकी पिंडाल में पब्लिक वेठी आहे, व्यूअर्स जेके बि आहिनि ॾिसनि था पिया, उन्हनि सभिनी जूं नज़रूं सिंगर ॾांहुं, सिर्फ़ु सिंगर, हुनजे आवाज़ तां, हुनजी बॉडी लैंग्वेज ॾांहुं, उन्हनि जे लफ़्ज़नि ॾांहुं, उनजो सहर उहे पाण खे वठनि था ऐं दिलनि खे चवंदा आहिनि त रूह जी राहत आहे मौसीक़ी। इन करे मूंखे बसि पोइ इहो अहिड़ो कमु वणी वियो ऐं इन मां इज़तूं, हिमत अफ़ज़ाई, इज़त अफ़ज़ाई ऐं काफ़ी शहरनि में वियासीं, सैर कयोसीं, इज़तूं कमायूंसीं, मोहबतूं मिलियूं, ॾाढा परस्तार मिलिया, प्यारा सुठा सुहिणा दोस्त मिलिया, तव्हां जहिड़ा महबूब। इन करे पोइ एक्टिंग खे हिकिड़ी साइड ते रखी छॾियो। अञा बि उहे आहिनि, इहो हिकिड़ो रत में शामिलु थियल आहे छा त बालकपण खां वठी वाल साहब जी ट्रेनिंग हुई त उहा शइ अंदरि में आहे। जी साईं। अच्छा, तव्हां जेको हेसि ताईं घणा एल्बम करे चुका आहियो जेके ऑडियो जे हवाले सां? जीअं 1992 खां वठी जेके एल्बम हलंदा पिया अचनि, उन्हनि में कुझु अञा बि पॉपुलर हलनि पिया। उहो दौरु हो कैसेट जो, टेप रिकॉर्डर ऐं ऑडियो कैसेट ईंदी हुई ऐं उन में पोइ रिकॉर्डिंग्स थींदियूं हुयूं। उन में तक़रीबन अबव 70 आहिनि ऐं कैसेट्स जी दुनिया में। उन खां पोइ जॾहिं ही आयो पंहिंजो वीडियो सीडीज़ जो आयो, त उन में बि 7-8 खां ये एल्बम हिकिड़ो एल्बम तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त पॉपुलर थियो जेको किंजर एंटरप्राइज़ जो मुंहिंजे ख्याल में हुयो, जी जेको दर्द ॾेई दिलि टोड़े। जी बिल्कुलु।
तमामु पॉपुलर अॼु ॾींहुं ताईं उहो सॉन्ग हले थो ऐं इंटरनेशनल लेवल ते काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि उन्हनि में सिंधी रहनि था, उहे बाक़ाइदे राब्तो कनि था त सर तव्हां ॾाढो ख़ूबसूरत गीत ॻायो आहे, तमामु बहितरीनु। ऐं तव्हां खां पोइ ॿियो बि इलाही सिंगरनि इन खे मतिलबु इन गीत खे ॻायो, जी जी पर जेका शइ तव्हां कई उहा अॼु ॾींहं ताईं न थी आहे, त थोरो असांजे नाज़रीन जी फरमाइश थोरो दर्द ॾेई दिलि टोड़े। जी बिल्कुलु हाज़िर। जेको दर्द ॾेई दिलि टोड़े वियो, ठुकराए छॾियो जंहिं मोहबत खे, अॼु ताईं सम्झी कोन सघियो मुंहिंजे समुंड जे ॾींहुं हिन चाहत खे। हाणे कहिड़ी उन मां उमेद रखां जंहिं खून कयो मुंहिंजे प्यार जो, जे मरी पवां हुन संग दिलि खे, पोइ मुंहिंजो मोह न ॾेखारजो। हा हा नाज़न सां पलियल मुंहिंजी बेदर्द जवानी खारी आहे, ॿधी ॿाहूं चयमि मजबूर आहियां जंहिं पोइ मुंहिंजी दिलि साड़ी आहे, जंहिं नाहे कॾहिं एहसास कयो हिन मुंहिंजी दिलि बेक़रार जो, जे मरी पवां हुन संग दिलि खे, पोइ मुंहिंजो मोह न ॾेखारजो। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु। अॼु असांजे नाज़रीन खे बि इहा ख़बर पई त इहो ज़ुल्फ़कार राही जंहिंजो आवाज़ु तव्हां ॿुधो हुयो उहो अॼु तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु। अच्छा, मज़े वारी ॻाल्हि उर्स साहिबु, हिन गीत ते काफ़ी अहिड़ा बि सिंगर रहिया आहिनि जिन जॾहिं सर्च कयोसीं यूट्यूब ते त मुख़्तलिफ़ नालनि सां आया त सिंगर फलाणो, जॾहिं तव्हांजे हिन UN कॉमेडी जे ज़रिए UN कॉमेडी चैनल जे ज़रिए ऐं उन्हनि दोस्तनि खे रिक्वेस्ट इहा ई कंदुसि त उन्हनि पंहिंजा नाला पंहिंजे हिसाब सां ॾिना आहिनि। ठीकु आहे, इहा बि मुंहिंजी ऐं उन्हनि जी महिरबानी आहे, मां शुक्रिया अदा कंदुसि, पर कंहिंजो नाम चोरी न कजे त बहितर आहे। ऐं ज़ुल्फ़कार राही तव्हांजे अॻियां हाज़िर, इहो गीत मुंहिंजो ई ॻायल आहे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे पंहिंजे आवाज़नि ॻायो आहे, लेडीज़ सिंगर्स बि आहिनि, मेल बि आहिनि, पर उहो सभु हिन जी हिकिड़ी ॿुधायां थो त स्टूडियो जी जेका रिकॉर्डिंग हूंदी आहे तमामु ॾुखी हूंदी आहे। बिल्कुलु। उते जीअं उर्दू में चवंदा आहिनि त बाल की खाल निकाली जाती है, उते अहिड़ा त इंस्ट्रूमेंट आहिनि जेके डिजिटल इंस्ट्रूमेंट रिकॉर्डिंग जा, उन में ईअं सम्झो त माइक या क्वालिटीज़ अंदरि पियूं हूंदियूं आहिनि गले में, छिके कढंदियूं आहिनि। त फस्ट टाइम जॾहिं असांजी हितां रिकॉर्डिंग जे लाइ असां ठटे खां वियासीं उते हैदराबाद साउंड क्राफ्ट स्टूडियो में, कराची सॉरी, त उते फस्ट टाइम पहिरीं ट्रैक ॿुधाइनि, उन खां पोइ थोरो शाइरी खे नज़र मां कढियुमि, पोइ मूंखे चयूं चले भई आबाब राई साहब स्टूडियो में। त जॾहिं वोकल बूथ में वियासीं, हेडफोन लॻायासीं ऐं शीशे में बंदि, ऐं जॾहिं ट्रैक उन्हनि हलायो पोइ ट्रैक शुरू कयोसीं, त जीअं ट्रैक हली असां रिहर्सल जे लाइ शुरू कयो, त रिहर्सल कयूं था, उन खां पोइ ट्रैक कंदासीं, ओरिजिनल फाइनल कंदासीं, त जीअं स्टार्ट थियो तीअं वञी एंड थियो ऐं का बि चुक न थी, वन टेक वन शॉट ओके जी, माना वन टेक वन शॉट ओके। पोइ उहो सॉन्ग जेको तव्हांजो मतिलबु रिहर्सल में ई ओके थी वियो? जी जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह उस्तादनि जी दुआ सां ऐं माइटनि जी ऐं परस्तारनि जी दुआ सां। ऐं मूं वरी उन रिकॉर्डिस्ट खे चयो, मूं चयो भाईजान आप इसको रिपीट करें तो अब फाइनल वोकल ले लें, तो मूंखे चई भाई ओके ओके आप ॿाहिरि आ जाएं। मूं चयो यार कैसे हो सकता है ये, त इहो तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो तजुर्बो रहियो। फर्स्ट जेको तव्हांजो सॉन्ग हुयो? जी जी फर्स्ट ट्रैक ऐं
फर्स्ट ट्रैक में ओके थी वियो। अच्छा, इहो कराची स्टूडियो में थियो। इहो हिकिड़ो तव्हां सॉन्ग ॻायो उस्ताद हारून जाखरो साहिब जो, जी उन असांजे नाले वारा सिंगर जेके हुआ सिंध जा, उन्हनि खां बि उहो सॉन्ग ॻारायो, पर उहे अध में अची फासी विया। पर जॾहिं उहो गीत तव्हां ॻायो, उनखे तव्हां वन टेक वन शॉट ओके कयो। जी जी, उनजा अदा साईं उनजो इहो हो जो शुरू में 24 ट्रैक असां वटि कोन आया हुआ, 12 ट्रैक कोन आया। ऐं इहो हिकिड़ी टेक्नोलॉजी हुई कराची में स्टूडियोज़ में, 12 ट्रैक उन्हनि जी मशीन, स्कूल मशीन हूंदी हुई, मिक्सर हूंदा, पोइ वरी 36 आयो, 36 ट्रैक, 24 ट्रैक, पोइ 36 ट्रैक। पर उन वक़्त में 2 ट्रैक हूंदो हो, ऐं हुन में इहो हूंदो त ग़लती जी गुंजाइश कोन्हे। सही। ऐं रिहर्सल करे तव्हां फस्ट टाइम तव्हांखे ओके करिणो आहे। हुते त जेको दर्द ॾेई दिलि टोड़े वियो, इहो त कुझु समा अहिड़ो ठहियलु हो, मौसीक़ी अहिड़ी ठहियलु हुई, ऐं रिहर्सल कयल हुई, ऐं मूड फस्ट क्लास लॻो पियो हो, तमामु बहितरीनु प्यारा दोस्त हुआ, त हुन में रिकॉर्डिंग ओके थी वई। ऐं हिन में त सोचे सम्झी लफ़्ज़ ज़ेर ज़बर हर शइ ओके करे, पोइ हुन में ग़लती जी गुंजाइश न उहो गीत यादि आहे तव्हांखे? थोरो जेकॾहिं मूंखे, छो त हाणे मेमोरी काफ़ी अर्सी आहे। हारून जाखरो साहिब बि असांखां विछड़ी वियो, असांजो उस्ताद मोहतरम हुयो, ऐं उहो गीत बि हाणे तव्हांखे बि यादि कोन्हे। चलो अॻियां वधूं था। जी जी बिल्कुलु। भला सर, हिन फन, मुंहिंजे ख़्याल में उहो कॉमेडी गीत हुयो। कॉमेडी गीत हो, हा जी हा बिल्कुलु। ऐं हिन फन तव्हांखे कुझु ॾिनो या कुझु फुरियो? साईं वाह जो सुवाल कयो अथव, ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो तारीख़ी सुवालु आहे जंहिंजो जवाबु आउं तारीख़ जे लाइ छॾींदुसि, मुस्तक़बिल जे लाइ। त हिन फन मूंखे तमामु एतिरो कुझु ॾिनो आहे, जंहिंजो जेकॾहिं आउं वर ॾेई अचां तॾहिं बि आउं हुनजो थोरो नथो लाहे सघां। मूंखां हिन कुझु न आहे फुरियो, न त तक़रीबन अलमियो रहियो आहे त फ़नकार जेके आहिनि से पंहिंजी बेहिसी मुफ़लिसी जी मौत मरी वञनि था, ऐं उन्हनि जी दाह कूक इहा ई हूंदी आहे त असांजो को गवर्नमेंट सदेबाब न कयो आहे, असांखे प्रोमोटर्स न मिलिया। हक़ीक़त में ईअं न आहे, छो त मुंहिंजे उस्ताद साईं वालिद साहिबु उस्ताद मोहम्मद रमज़ान राई जो हिकिड़े फिल्म जो डायलॉग हो त हीरो जेकॾहिं गंद जे ढेर ते पियल हुजे त उन जी सुञाणप, चमक, दमक उहा साॻी हूंदी आहे। शर्त इहो त उनखे उन केरु नज़र सां उनजे ॾिसे। पर जेकॾहिं केरु नथो बि ॾिसे त हीरो आहे न, ऐं उहो उते फाटी वञे, ख़तमु थी वञे ऐं ज़ाया थी वञे, पंहिंजो पाण खे इहो सोचे त आउं हीरो आहियां, मुंहिंजो क़दुरु न थियो। ईअं न आहे। पाणी ईंदमि हो त कुझु आउं बि अॻु भरे थियां, मथां चवे खान बलोच त कमीनी मां कीन थियो। त असांखे स्ट्रगल करणी आहे। मुंहिंजे ॾाॾा साईं जा इहे ग्रैंडफादर जा लफ़्ज़ आहिनि त इंग्लिश में त स्ट्रगल यूअर सेल्फ, कीप द रिज़ल्ट ऑन गॉड। ऐं अलाह पाक ते असांखे भरोसो आहे, ईमान आहे, ऐं पाण अलाह साईं कंहिंजी बि महिनत ज़ाया नथो करे। असांखे हिकिड़ी ॻाल्हि बसि फाइनल, त असांखे फ़नकारनि खे, साज़िंदनि खे, फ़न मौसीक़ी सां लॻाव रखंदड़नि खे पंहिंजी महिनत भरपूर करणी आहे, ऐं छा थो मिले उन तरफ़ ध्यानु नाहे ॾियणो। असांखे सिर्फ़ु पब्लिक खे एंटरटेनमेंट करिणो आहे, ऐं सच पुछो त रूहनि ते ऐं दिलनि ते हकमियत करणी आहे। बसि इन जहिड़ो ख़ज़ानो ॿियो आहे कोन। इन लाइ चवंदा आहिनि उस्ताद त हीउ उहो फ़न आहे जो बिना ख़ज़ाने सुल्तान। सही, ज़बरदस्त। भला राई साहब, तव्हां हिन फील्ड में आया, हिन फील्ड में जीअं तव्हां इहो ॿुधायो त मुंहिंजे ख़्याल में त दुनिया जी कहिड़ी बि फील्ड हुजे, उन में सवाइ महिनत जे उनखे मंज़िल नाहे मिलंदी। उहो चवंदा आहिनि न त तव्हांखे जेको क़िस्मत वारा उन्हनि खे उहो मिलंदो आहे जेको महिनत वारनि खां रहिजी वेंदो आहे। हाणे जेको महिनत वारनि खां कुझु रहियो उहो खणी के क़िस्मत वारे खे मिलंदो, पर न, महिनत ज़रूरी आहे। इहा महिनत जे करे तव्हां अॼु हिन मक़ाम ते आहियो। अल्हम्दुलिल्लाह, करमनि मालिक जा। सर, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हिन एक्टिंग में त आहियो, पर इश्क, मोहब्बत, प्यार जेको तव्हां बार बार ज़िक्र कयो पिया, उन जी चोट खां सवाइ त दुनिया में का शइ हले ई कोन थी सघे, ख़ासि करे मोहब्बत खां सवाइ इंसान त नाहे। साईं, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो उर्दू जो शेर आहे त वजूद ज़न से है काइनात में रंग। त हीअ काइनात जेका ठही आहे उन में
इश्क इंसान खे इंसान जे लाइ ज़रूरी आहे। पाक इश्क, हवस न। इश्क मिजाज़ी मां, सूरत जे इश्क मां हक़ीक़ी इश्क जी ॾाकण मिले थी। मंज़िल अॻिते आहे इश्क जी। ऐं इश्क खे जेकॾहिं ॾिसो था त ईअं त आशिक़ मां बि तव्हां ते आहियां ऐं ख़ासि करे फ़नून लतीफ़ा जा जेके बि आहिनि असांजा दोस्त या हिन सां तालुक़ु रखंदड़, उन्हनि जे लाइ हुस्न जेको आहे उहो उन्हनि जे ईअं सम्झो त फ़न खे चार चंड लॻाए छॾे थो। छो त दिलि जेका आहे उहा इश्क लाइ तड़पंदी आहे। पोइ उहो ज़रूरी न आहे त कंहिं सूरत सां इश्क हुजे, कंहिं औरत सां इश्क हुजे। सुठे गुल सां बि इश्क थी सघे थो, पंहिंजे साज़नि सां इश्क थी सघे जी थो। बुखारी साहिबु चयो आहे त तूं मूंखे वणी थो इहो आहे काफ़ी, मां तोखे वणा इहो ज़रूरी न आहे, तूं सूंहं प्यारी पियां थो साकी, प्यार पियां इहो ज़रूरी न आहे। बिल्कुलु ईअं आहे, पर हक़ीक़त में इहा त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल में मिलां हो त लतीफ़ सरकार जो बैत आहे। त सिक भली आहे, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हा शाल में मिलां हो त मन अंदर जा लोच सां मिलण सां माठी थिए। बाक़ी इहो आहे त दीदार बाज़ी अलाह राज़ी। भला सर असांखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी तालीम केसि ताईं पहुचाई? जी बिल्कुलु, इहो असांजे दौर में सुठा उस्ताद हूंदा हुआ ऐं रिसोर्सिस बि हुया, पर कुझु जीअं ई मुंहिंजो इंटर क्लास कयुमि, इंटर पास करण खां पोइ फ़ौरन हिन फील्ड में जीअं आयसि तीअं वरी BA जो फार्म भरायो मूं, पर पोइ कंहिं सबब जे करे वियुसि पे BA जो फार्म भराइण, फ़ी बि हथ में हुई, पर नालो नथो खणा कंहिंजी एतिरी त एमरजेंसी हुई जेका मूंखां ॾिठी रही नथी, ऐं पोइ उहे मूं पैसा हुनखे ॾेई छॾिया। उहे मुंहिंजा कागज़ अञा ताईं रखिया आहिनि, वरी मूं अप्लाई न कयो। त मुंहिंजी तालीम इंटर आहे। अच्छा, अज़दवा जी ज़िंदगी जे बारे में कुझु ॿुधायो त तव्हां शादी कई या शादियूं कयूं? तमामु सुठो सुवालु आहे तव्हांजो। ऐं शादी कई आहे बिल्कुलु, ऐं बचड़ा बि आहिनि। शादी कई आहे? बसि पोइ तव्हां छा था चवणु चाहियो? न, फ़नकारनि जे बारे में अक्सर मशहूरु आहे न त फ़नकार शादी कोन कंदा आहिनि, शादियूं कंदा आहिनि। जी जी बिल्कुलु, बसि हाणे तव्हां सां कहिड़ियूं जेको सो ॻाल्हि, शादी त हिकिड़ी आहे ऐं उहा ई आहे जेका ॾाढी पोटी आहे, माशाल्लाह। बच्चा बि जवान आहिनि ऐं बच्चा बि आहिनि, पर अभी इश्क के इम्तिहान और भी हैं, सितारों से जहां और भी हैं, तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो। ऐं घणो औलाद आहे माशाल्लाह? 4 पुटड़ा आहिनि ऐं 3 नियाणियूं आहिनि माशाल्लाह। अच्छा, उन्हनि खे तव्हां किथे था ॾिसणु चाहियो औलाद मां? को तव्हांजे फ़न जे हवाले सां, छो त तव्हांखे इहा विरासत में हिकिड़ी शइ मिली आहे, त तव्हां पंहिंजे औलाद खे इहा विरासत ॾियो पिया या? जी, मुंहिंजूं बेबीज़ ऐं मुंहिंजा छोकिरा, उन्हनि मां हिकिड़ो छोकिरो आहे, उनखे मूं पाण हिन पंहिंजे फ़न ॾांहुं राग़िब कयो आहे, उनखे ट्रेनिंग ॾियां पियो, पर अञा हू अंडर ट्रेनिंग आहे। जॾहिं उन मां मुतमइन थींदुसि त हीउ लाइव परफॉर्म करे सघे थो, या स्टूडियो में ॻाए सघे थो, या कॉन्सर्ट में या इवेंट में परफॉर्मेंस ॾेई सघे थो, तंहिंखां पोइ आउं हुनखे इजाज़त ॾींदुसि ऐं इनशाला मुतारफ़ कराईंदुसि तव्हां सभिनी जी दुआउनि सां। इनशाला नंढिड़ो ज़ुल्फ़कार राही हूंदो तव्हांजी, माना जूनियर ज़ुल्फ़कार? जूनियर ज़ुल्फ़कार, मास्टर ज़ुल्फ़कार राही। जी। अच्छा सर, असांखे इहो ॿुधायो त बचपन जेको आहे, हर जेके मतिलबु माण्हू जो बचपन हूंदो आहे उन में कुझु माण्हू शरारती हूंदा आहिनि, के त अहिड़ा न असां जहिड़ा जिन खे यादि ई कोन्हे, पर तव्हांखे पंहिंजो बचपन यादि आहे? तव्हां शरारती हुआ, मासूम हुया, या सफ़ा? हक़ीक़त में इहा त कंहिंजी दिलि कोन आज़ारीसीं शरारत में, बाक़ी इहा ई जुस्तजू हूंदी हुई, कुझु न कुझु कजे, माना रांदि रूंद हूंदी हुई। ऐं पोइ वरी जो वालिद साहब जॾहिं हिन फील्ड में मुतारिफ़ करायो त पोइ ॿियूं सभु शयूं हटी वियूं। बाक़ी हॉकी, क्रिकेट ऐं वॉलीबॉल ऐं इहो टेनिस, इहा जेका मुंहिंजी तमामु पसंदीदा स्पोर्ट्स हुयूं, इन्हनि में हूंदा हुआसीं। ऐं कॉलेज लाइफ में, हाई स्कूल लाइफ में बाक़ाइदे क्विज़ कॉम्पिटिशन्स, स्पीच या जेके बि हुया उन्हनि में अॻु भरा रहंदा हुआसीं। ऐं 79 में असां विया हुआसीं स्काउट जंबूरी में, हुते बि
प्राइज़ हासिलु कयो हो हाई स्कूल जे तरफ़ां वियासीं सुजावल हाई स्कूल जे तरफ़ां त अहिड़ियूं शरारतूं कोन कंदा हुआसीं बाक़ी जिते ॾिसंदा हुआसीं त फ़न आहे अहमियत मिले थी चारि दोस्तनि में ऐं उन दौर में असांजी को एजुकेशन हूंदी अॼु फ्रीली तव्हां सां ॻाल्हायां पियो ऐं ज़िंदगी जो को भरोसो कोन्हे इहा बि आहे शइ त इहो हिकिड़ो यादगारु इंटरव्यू आहे तव्हां सां त इन खे चाहियूं था त असां पाण बि जियूं ख़ुशि थी ऐं तव्हांखे हक़ीक़तूं सभु ॿुधायूं ऐं असांजे प्यारनि ताईं बि इहे शयूं पहुचनि त ज़रूरु अटकलियूं हूंदियूं हुयूं पर ख़ासि करे नेड़नि जूं जेके अदाऊं हूंदियूं हुयूं न उन्हनि ते तमामु घणियूं अटकलियूं हूंदियूं कहीं पे निगाहें कहीं पे निशाना मतिलबु रही साहब तव्हां कंहिंखां मुतासिर आहियो फ़नी फील्ड जे हवाले सां सिंगिंग जे हवाले सां स्पेशली सिंगिंग में जॾहिं पहिरीं हिन तरफ़ लाड़ो थियो सिखण जे हवाले सां सॉरी कथा कलामी पर का बि हद कोन पियो चवां मतिलबु तव्हां सोचो इंडिया पाकिस्तान यूरोप फन मौसीक़ी जी का बि हद कोन्हे हा बिल्कुलु उनजी का ॿोली कोन्हे का रुकावट कोन्हे छो त ही अमन जो पैगाम आहे मोहबतुनि जो पैगाम आहे रूहनि खे रिझाइण वारनि जो पैगाम आहे त मुंहिंजो जेको फेवरेट सिंगर हुआ उहे उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं उस्ताद वहीद अली ऐं उन खां अलावा मैडम आफ्ताब परवीन ऐं मेहदी हसन साहब उन खां अलावा ग़ुलाम अली साहब मतलब सब तकरीबन क्लासिकल जी ऐं उन खां पोइ असांजा तमामु सुठा सिंध जा सिंगर उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब तमामु बहितरीनु ऐं मेन त इहे आहिनि पोइ उन खां पुठियां सुठा हाणे हिन वक़्तु शफ़ी फ़क़ीर साईं आहिनि उहे तमामु इल्म जे हवाले सां ऐं हिकिड़ा असांजे हिन सदीअ जा ईअं सम्झो त असांजे लाइ हिकिड़ी वॾी शख़्सियत आहिनि मौसीक़ी जे हवाले सां हिकिड़ी यूनिवर्सिटी आहिनि ऐं उन्हनि खां ॾाढो मुतासिर आहियां फिल्मूं ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं कुझु ज़िमेदारियूं पियूं आहिनि कुझु पंहिंजो फ़न जो कमु आहे कुझु वरी इन करे पोइ फिल्म कॾहिं कॾहिं का ॾिसण में मुंहिंजे पुछण जो मक़सदु इहो त तव्हां सिंगिंग सां वाबस्ता आहियो त तव्हांखे सिंगर जा तव्हां नाला ॿुधाए पिया जी पर ज़ाहिर आहे को एक्टर का एक्टर्स बि तव्हांखे पसंदि हूंदी या को पसंदि हूंदो उन जे बारे में पुछां था जो फिल्म जो मक़सदु इहो हुयो अच्छा फिल्म त हाणे कुझु पुराणियूं आहिनि हा कोई ऐं कुझु हींअर आहिनि तव्हां भले पंहिंजे ज़माने जी ॻाल्हि करियो 1989 जी अञा असांजे छोकिरा लॻा पिया आहिनि तव्हां माना पंहिंजे ज़माने जी ईअं न चओ साईं ॻाल्हि इहा आहे जो सभु गुल जेके बि आहिनि उहे गुल आहिनि हर कंहिंजो रंग पंहिंजो आहे हर कंहिंजी ख़ुशबू पंहिंजी आहे ऐं मुंहिंजे नज़र में चाहे अदाकार हुजे चाहे गुलकार हुजे चाहे साज़न वॼाइण वारो हुजे तमामु ख़ूबसूरत तमामु भला बाक़ी जेतोणीकि अदाकारी जे हवाले सां पसंदि जो जेको आहे सो वहीद मुराद साहब तमामु घणो वणंदो उन खां पोइ नदीम साहब इहे ऐं कॉमेडी में मोइन अख्तर साहब ऐं हिन वक़्तु असां वटि जेके कॉमेडी में आहिनि कादिर बख़्श मिठू साहब असांजी लीजेंड आहिनि असांजा ऐं उन्हनि जो नाम ॿुधी ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं ॿिया बि असांजे डिस्ट्रिक्ट छटे जा आहिनि बसर बादशाह ज़ुल्फी बादशाह आहे ऐं तव्हां बि हिकिड़ा बहितरीनु कॉमेडियन आहियो तव्हांखे हर रूप में ॾिसूं था ॾाढी ख़ुशी थिए थी असांजे मिटीअ धरतीअ जी मिटीअ मां जनमु वरितलु आहियो तव्हां बि असां तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि पर ज़िंदगी खे कीअं था ॾिसो हाणे तव्हां फ़न जे हवाले सां तव्हांखे हेतिरियूं मुहबतूं मिलियूं प्यारु मिलियो पर अगरि तव्हां हिन ज़िंदगी में फ़नकार न हुजो हा त छा हुजो हा साईं जेकॾहिं फ़नकार न हुजां त मुंहिंजो नालो आहे ज़ुल्फ़कार अली दोधारी तलवार त पोइ कमु ॿियो हुजे हा या त जीअं हाणे किसो ईअं ॿुधायूं त तव्हांखे टोटली मुंहिंजी फैमिली जेका बि आहे बैकग्राउंड जेको बि आहे उहे सभु दे आर हाई फाई एंड वेरी एजुकेटेड तंहिंजे करे ऐं कंहिं न कंहिं शोबे सां लॻापियल हुजां गवर्नमेंट जे जॉब में हुजां हा पर हिन तरफ़ न हुजां हा ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं प्रोग्राम जे हवाले सां वञूं था त उते काफ़ी VVIPs वेरी रेस्पॉन्सिबल पर्सनैलिटीज़ ग्रेशियस पर्सनैलिटीज़ उहे अचनि था उन्हनि जा प्रोग्राम असीं अटेंड कयूं था उतां खां जेका उन्हनि जूं मोहबतूं मिलनि थियूं त मुतमईन आहियो ऐं पंहिंजी लाइफ मां ॾाढो मुतमईन आहियां इन फ़न मां मुतमईन आहियां मतिलबु
तव्हां छा था चाहियो त गवर्नमेंट जीअं कल्चर डिपार्टमेंट आहे सकाफ़त खातो पंहिंजो, जीअं तव्हां अॻु में बि हिकिड़ी ॻाल्हि करे चुका त तव्हांजो वज़ीफ़ो बंदि थी चुको, छाजे करे थियो उहो त हाणे उन्हनि खे ख़बर आहे, जी पर तव्हां उन्हनि मां मुतमिन आहियो त तव्हां सां ऐं ॿिया जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि सां उहो इंसाफ़ थिए पियो? ॾिसो साईं, तव्हां तमामु नाज़ुक ॻाल्हि छेड़ी आहे ऐं हक़ जी ॻाल्हि तव्हां कई आहे। त आउं इहो ई चवंदुसि त असांजे कल्चर डिपार्टमेंट जो कमु आहे त असांजी सकाफ़त खे बचाइणु, सकाफ़त सां वाबस्ता जेके बि हुनरमंद आहिनि, जेके बि इंसान आहिनि, उन्हनि जी परघोर, उन्हनि जो जेकॾहिं घर न आहे त उन्हनि खे घर प्रोवाइड करणु, मेडिकल उन्हनि खे ॾियणु, उन्हनि जी फैमिलीज़ खे ॾियणु, छो त हिकिड़े फ़नकार वटि सवाइ फ़न जे ॿियो को बि कोन्हे ज़रियो। जेकॾहिं हू वञे थो फ़न जे हवाले सां वरी मज़ूरी करणु, त माण्हू काफ़ी जाइ ते मूं महसूसु कयो आहे, ज़िंदगी तल्ख़ तजुर्बा ॾेखारे थी। बिल्कुलु। त इहो ई चवंदुसि त गवर्नमेंट खे जॾहिं इदारो आहे असांजो, त उन में वज़ीफ़ा मुक़ररु कया वञनि, उन्हनि जूं नियाणियूं आहिनि, उन्हनि जे लाइ जेके शादियूं आहिनि उन्हनि जा फंड ॾिना वञनि, ऐं उन खां अलावा जेकॾहिं को बीमार आहे त सिहत कार्ड उहे ॾिना वञनि, ऐं इंश्योरेंस कई वञे फॉर एवर, नॉट फॉर ओनली 1 ईयर। कहिड़ी ख़बर साल में हू नथो मरे त पोइ बसि उहो कैंसिल थी वई, ईअं न हुअणु खपे। मतिलबु गारंटी अगरि साल में मरी वियो त उनजी इंश्योरेंस आहे न त ठहियो, त वज़ीफ़ा ॾियणु खपनि ऐं प्रोमोट करणु खपे। असां वटि डेलीगेशन्स वञनि था कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां फॉरेन, वी आर दी एम्बेसडर्स ऑफ पीस, असां अमन जा सफ़ीर आहियूं। असां वटि पैगाम आहे मोहबत जो, असां वटि इल्मु आहे, फ़न मौसीक़ी आहे, उन जे ज़रिए असां उन जे ज़रिए सभु ॿोली न बि सम्झनि तॾहिं बि अंग्रेज़ बि झूमंदा पिया आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमूं झूमंदियूं पियूं आहिनि, जिन खे ॿोली न सम्झ में अचे, त असांखे थोरो मेरिट खे ज़रूरु ॾिठो वञे, इहो रिक्वेस्ट ज़रूरु कंदुसि, ऐं थोरो उन्हनि ते हथु रखियो वञे त जीअं असांजी सकाफ़त बची वेंदी, ऐं गवर्नमेंट वक़्तु हिन वक़्तु जेके जिन जे हथ में कलम आहे उहे सुभाणे फ्यूचर में जवाबदेदा हूंदा। जेकॾहिं उन्हनि सुठो कमु कयो हूंदो त उन्हनि खे सुनहरी लफ़्ज़नि सां यादि कयो वेंदो, जेकॾहिं न त पोइ निगेटिव थाट्स हूंदियूं, ऐं सकाफ़त खे बचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। आउं त चवंदुसि त जेके ॿुधंदड़ आहियो तव्हां पंहिंजे पंहिंजे हल्के में, पंहिंजे पंहिंजे ख़िते में जिते आहिनि, जेके बि सकाफ़त सां लाॻापियल शख़्सियतूं आहिनि, उन्हनि खे तव्हां प्रोमोट कयो, पंहिंजे वसाइल उन्हनि खे अॻिते आणियो, इहे तव्हांजूं नवाज़िशूं थींदियूं। स्पेशल मुंहिंजे तरफ़ां रिक्वेस्ट आहे। सर, तव्हां सिंध खां अलावा ॿाहिरि पाकिस्तान लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते किथे सिंगिंग कई आहे? जी, पाकिस्तान में 3 सूबनि में कई आहे, सवाइ KPK खे छॾे करे, बाक़ी पंजाब ऐं सिंध ऐं बलोचिस्तान। हिकिड़ो दफ़ो थियो हो प्रोग्राम दुबई जो, बसि इहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके वरी शेयर नथो करणु चाहियां। इन में इहो आहे जो हाणे बहुत पर्दानशीनों के नाम आएंगे, जी जी पर्दे में रहने दो, इन करे इहा शइ असां नथा डिस्क्लोज़ करणु चाहियूं, पर माना न वञी सघे ॿाहिरि, न वञी सघियासीं। उनजो को सबबु हो, इहो सबबु हो त बसि अफोर्ड कोन करे सघियासीं। हुननि जेको पैकेज ॾिनो उन पैकेज ते उहो जेको सो मुंहिंजे सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि हुई, इन करे मूं उहा शइ उते ड्रॉप करे छॾी। भला सर, असांखे इहो ॿुधायो त जेको फ़न तव्हां पंहिंजे औलाद में त हिकिड़े पुट खे तव्हां हिन फील्ड में आंदो आहे, पर उन खां अलावा इहो का अकेडमी, को इंस्टीट्यूट तव्हां को ठाहियो आहे जिते इहो फ़न ॿियनि ताईं बि मुंतकिल थिए? जी जी बिल्कुलु। हिकिड़ो ॿ दफ़ा कोशिशि कयमि, म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट रखी करे अकेडमी ठाहीसीं, पर पोइ कुझु अहिड़ा दोस्त आया जेके मौसीक़ी खे सम्झी न सघिया। सिर्फ़ु उन्हनि जो इहो मक़सदु हो बसि असां थोरो हिकिड़ो गीत ॻाए वञूं ऐं वञूं चैनल ते वञूं ऐं उते बसि परफॉर्म करे पोइ असां सिंगर थी वियासीं। ईअं त आहे कोन साईं। 30-32 साल मूं पंहिंजे उस्ताद सां गॾु गुज़ारिया आहिनि। उन्हनि में उन्हनि खां बाक़ाइदे लफ़्ज़ पर लफ़्ज़, ज़ेर ज़बर, हर शइ, इवन सिंगिंग खां अलावा जेको ढोलक वॼंदी आहे या तबलो वॼंदो आहे, उन्हनि जो बि इल्मु उन्हनि मूंखे सेखारियो त लफ़्ज़ कहिड़ा ढोलक मां या तबले मां निकिरनि था, आङिरियुनि मां कीअं था निकिरनि, उहे कीअं वॼाइजनि ऐं कीअं सेखारिजे,
उहो मिलियो इहा त शइ। ई जीअं तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई 12 ट्रैक, पोइ 24 ट्रैक, पोइ 36 ट्रैक। जी जी अॼुकल्ह त जेके असां ॾिसूं पिया, जीअं तव्हां हींअर बि इहो ज़िक्र कयो त हिकिड़ो सॉन्ग खणी उहो चैनल ते वञनि था, पंहिंजे पीउ जी पेंशन हुते लॻायो, पाण सुपरस्टार थियो वञे राति राति। हाणे सिस्टम बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि। हाणे ॻाल्हि इहा आहे जो हींअर तमामु मॉडर्न टेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर सिस्टम लॻो पियो आहे। ऐं हिकिड़ो शागिर्द मूं वटि आयो, मूंखे चयईं त उस्ताद मूंखे तव्हां हिकिड़े हफ़्ते में जल्दी सेखारियो, मूंखे फॉरेन वञिणो आहे ऐं उते हिकिड़ो गीत ॻाए खणी वञिणो आहे मूंखे। मूं चयो तव्हां पंहिंजी थोरी ट्रायल ॾियो, मूंखे ऑडिशन ॾियो। त ऑडिशन में उहा जेका लय हूंदी आहे, जंहिंखे असां टेम्पो चवंदा आहियूं, रिदम ही जेकी आहे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2 इहा शइ हुन वटि हुजे ई न। ऐं हफ़्ते में बाक़ी वञी 2 ॾींहं रहिया, 5 ॾींहं मुसलसिल मूं ट्राए कई, पर कुदरत लय में न चवंदा आई। आहिनि त हुनखे लय न आई, सही, हू हुनजे ज़हन में न वेही सघी। हालांकि लय ते सॼो काइनात हले थी, बिल्कुलु। टाइम, वक़्तु, सिज, चंड, तारा, इंसान जो हलणु, सभु कुझु लय में आहे, पर हू न ॾिसी सघियो। नेठि आख़िरकार मूंखे चयईं उस्ताद मूंखे त गानो करिणो आहे। मूं चयो तूं ख़र्चु कर। स्टूडियो ते वठी वियुसि, मूं चयो रिकॉर्डिस्ट खे चयमि, मूं चयो तव्हां कैंचियूं वैंचियूं हणी हिनखे सेट करे ॾियो। त हू सिर्फ़ु हुनखे चयईं तूं ॻाए वञि। हुन ॻायो, न लय जी ख़बर न राग जी ख़बर, बसि हू ॻाए वियो हलियो। हुन पुठियां वरी 2 ॾींहं ॾिना, हिकिड़ो ॾींहुं ॾिनो, वरी वियासीं, पैसा ॾिनासीं। साईं अहिड़ो गीत हुयो जो मूं बि न ॻायो हुजे अहिड़ो। त अॼुकल्ह कंप्यूटर सिस्टम इहो आहे, हाणे लाइव ॻाइण मां ख़बर पवंदी आहे त हीउ सिंगर सिखियल आहे, एतिरो फ़र्क़ु अची वियो आहे। अच्छा सर, भला असांजे व्यूअर्स खे को अहिड़ो पैगाम जेको असांजा व्यूअर्स तव्हांखे ॾिसनि पिया? जी जी बिल्कुलु। सभ खां पहिरीं त तव्हांजूं मोहबतूं, इनायतूं जो, ऐं उन खां पोइ तव्हांजा भलीकार, तव्हां UN कॉमेडी चैनल तरफ़ां आया हो, पाण भली करे आया हो। ऐं इहो ई पैगाम ॾियणु चाहियां थो त हिन मौसीक़ी खे असां अहिड़े माहौल, हिन सां अहिड़ो माहौल पैदा कयूं जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो न त मुफ़लिसी जो दौरु आहे, महांगाई जो दौरु आहे, ऐं ॾाढो हर को माण्हू टेंस आहे, को न को तकलीफ़ुनि में वरतल आहे। तंहिंजे करे असां हिन मौसीक़ी जे ज़रिए उन्हनि जो टेंशन रिलैक्स करियूं, उन्हनि जे दिलनि खे कुझु घड़ीअ जे लाइ तकलीफ़ुनि मां आजो कयूं। बाक़ी असां पंहिंजी डिमांड का बि न रखूं ऐं उन्हनि खे मिसयूज़ न कयूं। जेकॾहिं को असांजो परस्तार आहे, असांजे आवाज़ ते आशिक़ आहे, त असां उन खां बि सब्जियूं बि वठरायूं, भाॼियूं बि वठरायूं, हीउ कमु बि करायूं, हू बि कमु करायूं। त इन शइ सां उहो फ्रस्ट्रेशन हुन में पैदा थींदी ऐं बजाए हिन जे ठहिण जे इहा शइ ग़लति थींदी। ऐं ॿियो हिकिड़ो साईं तव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधाइणु, पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहियां थो त मुंहिंजे उस्ताद साईं हिकिड़ो किताबु मूंखे ॾिनो हो, ख़ान साहब उमेद अली ख़ान जो सर्टिफाइड। उन्हनि लिखियो हुयो त उन किताब जो नालो हो राग सागर। राग सागर जंहिंमें संगीत जो किताबु हो, उनमें सुरनि, लय, सुर, राग ऐं उन्हनि जा असर, उन्हनि जो वक़्तु ऐं जेकी वॼंदा आहिनि, जेका वॼत थींदी आहे, ठीका वॼंदा आहिनि उनमें, 3 मात्रे जो दादरे, 4 मात्रे जो कलवाड़ो, 5 मात्रे जो सूल, 6 मात्रे जो यको, 7 जो मुगलाई, 8 जो तीन ताल, 9 मात्रे जो स्टीमगल, 10 मात्रे जो झपताल, 11 मात्रे जी हसवारी, 12 जो एकतालो, 13 जो जैतार, 14 जो धुमार, 15 जो पंजवाई, एकवाई, हसवाई 3 नाला आहिनि, 16 जो तीन ताल, 16 खां पोइ वरी 20 अरिड़हं सारी उहो बि आहे स्टीमगल, ऐं 20 झपताल, ऐं पोइ 24 एकतालो, 24 खां पोइ 32 तीन ताल, 32 खां पोइ 48 एकतालो, ऐं पोइ 64 मात्रा तीन ताल लास्ट। इहे आहिनि ठेका। हाणे इन्हनि खे हासिलु करण जे लाइ ऐं करण जे लाइ हयातियूं थियूं खपनि। असां वरी कुझु उस्तादनि जी नवाज़िश आहे, उन्हनि जूं दुआऊं आहिनि जो कुझु ठीका ॻायूं था ऐं रागनि जे हवाले सां। त चवण जो मक़सदु हुयो त उन किताब में जेकी कुझु लिखियलु हो त पहिरीं सर्टिफिकेट हो ऐं उन जे हेठां वरी तंबीह लिखियलु हुई, ख़बरदार
गायक यानी रागी ऐं निर्दन यानी साज़न वॼाइण वारो ऐं नृतक यानी डांसर। इहे टेई पाण खे पंहिंजे फ़न खे गुज़र जो ज़रियो हरगिज़ न बनाइनि। त ख़ासि करे स्पेशली आई एम रिक्वेस्टिंग उन्हनि दोस्तनि खे जेके सिखणु चाहिनि था मौसीक़ी, हारमोनियम या को ॿियो अहिड़ो साज़, त उहे महिरबानी करे हिन शइ खे ग़लति इस्तेमालु न कनि, माहौल खे मुआशिरे खे ठाहिण जी कोशिशि कनि, उरियानियत खां पासो कजे। शाइरनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त उहे हिन शइ खे जेको आहे सो ख़तमु कनि। असां वटि इलाही गंदियूं शाइरियूं अची वियूं आहिनि जेके बेअदबी में शामिलु थियनि थियूं, जंहिंसां तमामु घणो असांजी सिंध जी ॿोलीअ खे वॾो कापारी धक रसियो आहे। ऐं ॿियो बि हिकिड़ो इहो ई मैसेज कंदुसि त तव्हां वटि जेके बि अहिड़ा सकाफ़त, पहिरीं त तव्हां पंहिंजी सकाफ़त बचायो। जेका बि सकाफ़त आहे, हीअ बि असांजी सकाफ़त आहे, हीअ बि असांजी सकाफ़त आहे, मिठड़ी गुफ़्तार असांजी सकाफ़त आहे, महिमान नवाज़ी सकाफ़त आहे। पर सकाफ़त सां लाॻापियल जेकी बि शयूं आहिनि असांखे घुरिजे त असां उन्हनि खे बचायूं ऐं उन्हनि खे फ़ाल बनायूं, त जीअं मुस्तक़बिल में जेका क़ौमूं ईंदियूं, सिंधी क़ौम ईंदी, नसिल जेको ईंदो, उहे घटि में घटि असांखे उन्हनि लफ़्ज़नि सां यादि त करे त हिननि कुझु न कुझु महिनत कई, लख लाइ उमेदु रखां थो। वॾी महिरबानी साईं ज़ुल्फ़कार राही साहिबु, जंहिंजा ख़्यालात, जंहिंजा अहसासात, जंहिंजा जज़्बात तव्हां ॿुधा। उमेदु थो कयां त अॼु जो ही इंटरव्यू शॉर्ट इंटरव्यू आहे, छो त तफ़सीली इंटरव्यू जॾहिं हाणे तव्हां सुवाल कंदा पोइ कंदुसि। त मुंहिंजी जेका नंढड़ी नॉलेज हुई उन हिसाब सां जेके मूं सुवाल करे सघियुसि, छो त मुंहिंजा सीनियर आहिनि, मोस्ट सीनियर। ऐं मूंखे उहो हिकिड़ो ॾींहुं यादि आहे जेको ज़ुल्फ़कार राही साहिब सां फस्ट मुलाक़ात थी। मुंहिंजो मूंखे सिंगिंग जो शौक़ु आहे, त मूंखे हिकिड़ो शर्त रखई, चई त तव्हां हफ़्तो हिकिड़ो कूड़ न ॻाल्हायो, पोइ अचो तव्हांखे सिंगिंग सेखारिया। त उहो हफ़्तो अञा ताईं पूरो कोन थो थिए, तक़रीबन 26 साल गुज़री चुका आहिनि। सो तव्हांजी महिरबानी, लख कुर्ब। अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। इनशाअल्लाह वरी ॿिए के शख़्सियत सां तव्हांखे मुलाक़ात कराईंदुसि। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। उर्सनारे जो ॾींदा इजाज़त, जॾहिं पेर तेॾा ख़ैरु। अलाह हाफ़िज़।